पी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर अॼु डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात कंदो। इहा पाकिस्तान ऐं अमरीका जे लाॻापनि में अहम अगभराई आहे। जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मुलाक़ात उन वक़्त में थिए पई जॾहिं सदर ट्रंप जंगबंदी में टियाकड़ी करे पियो। 5 ॾींहनि जी जंग में पाकिस्तान भारत ख़िलाफ़ फ़ैसिलाती कामयाबी हासिल कई। संदसि चवणु हो त पाकिस्तान न अगराई जो ख़्वाहिशमंद आहे ऐं नई ॻाल्हियुनि जो तलबगार आहे। हुन चयो त हू तस्लीम कनि था अमुन ॿिन्ही मुल्कनि जे मफ़ाद में आहे। संदसि चवणु हो त भारत पारां पाणीअ खे हथियार तौरु इस्तेमालु करणु ऐं कश्मीरियुनि ते ज़ुल्म क़बूल नाहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त भारत मुस्तक़िल अमन जी कोशिशुनि ऐं अमरीकी सफ़ारतकारीअ खे रद्द कयो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर अॼु डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात कंदो। इहा पाकिस्तान ऐं अमरीका जे लाॻापनि में अहम अगभराई आहे। जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मुलाक़ात उन वक़्त में थिए पई जॾहिं सदर ट्रंप जंगबंदी में टियाकड़ी करे पियो। 5 ॾींहनि जी जंग में पाकिस्तान भारत ख़िलाफ़ फ़ैसिलाती कामयाबी हासिल कई। संदसि चवणु हो त पाकिस्तान न अगराई जो ख़्वाहिशमंद आहे ऐं नई ॻाल्हियुनि जो तलबगार आहे। हुन चयो त हू तस्लीम कनि था त अमुन ॿिन्ही मुल्कनि जे मफ़ाद में आहे। संदसि चवणु हो त भारत पारां पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करणु ऐं कश्मीरियुनि ते ज़ुल्म क़बूल नाहे।